जंगी मामा खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची जे वाटर एंड सेवरेज कारपोरेशन जे फिल्टर प्लांट में बिजली की चोरी ज़ोर शोर से थियण लगी। वाटर बोर्ड इलेक्ट्रिक इंतजामिया ख़ामोश तमाशाई बनियल। 5 न्यूज़ चैनल के नुमाइंदे हक नवाज़ चांडियो के यह खबर हलाइण ते इलेक्ट्रिकल के अमले पारां मारण जूं धमकियूं ॾियण शुरू करे छॾियूं। काफ़ी खबरूं अॻु बि सबूतन सां नशर थी चुकियूं आहिनि। CEO ऐं COO के उन खबर जो नोटिस वठण घुर्जे। उन करप्ट RA सदस्य करप्ट स्टाफ के हटायो वञे। वाटर कारपोरेशन के फिल्टर प्लांट में बिजली चोरी थी रही है। बाख़बर ज़रियन जो चवण है त वाटर कारपोरेशन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के RA नदीम अज़ीज़ के खाते जा कुछ मानू इन इलाके में बिजली विकिरो करण में मुलविस आहिनि, जेकी पंहिंजे ऑफिसरन के बिजली के बिलन की मुद में लखें रुपया वसूल कर ॾींदा आहिनि, जॾहिं त वाटर बोर्ड के बिजली प्राइवेट के विकिरो कई पई वञे। भरपासे के ॻोठन में घर, फार्म हाउस ऐं ज़रई ज़मीनूं आहिनि, जिन में वाटर कारपोरेशन की इलेक्ट्रिकल खाते जा मुलाज़िम मुलविस आहिनि। बाख़बर ज़रियन खां इहो भी मालूम थियो है त ही समूरो कम RA नदीम अज़ीज़ की सरबराही में थी रहो है। कराची वाटर एंड सेवरेज कारपोरेशन के इलेक्ट्रिकल ऑफिसरन की खामोशी ज़ाहिर करे थी त उहे भी इन कम में बराबर जा शरीक आहिनि।